सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद दिल जी मोहब्बत सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुंहिंजा बुज़ुर्गो भाइरो, अल्लाह ताला जो फज़ल थियो जो अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घरड़े मस्जिद शरीफ में जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत ऐं दीदार कराए का घड़ी कुरान मजीद जे ॿुधण ॿुधाइण जी सआदत बख़्शी। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा भाइरो, मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सगोरी तिलावत कयमि इन में अल्लाह ताला असां तव्हांखे हिकु वॾे मां वॾो एहसान यादि करायो आहे। वॾे मां वॾो हिकिड़ो थोरो यादि करायो आहे। वॾे मां वॾी हिकिड़ी नेमत यादि कराई आहे।
अल्लाह ताला फरमायो त ईमान वारो कलमे वारो मुसलमानो मां अल्लाह ताला ताके एडी इज्जत सां नवाज़ियो जो ताके मिठड़ो नबी मोहम्मद करीम नसीब फरमाए। ताजे मान ऐं शान के एडो बाला ऐं बरतर कयम जिया मिठड़ो नबी मोहम्मद करीम सभिनी नबियन जो सरदार आ तीअं मां अल्लाह साईं ताके भी सभिनी उम्मतन जो सरदार बणाए छॾियोमांव। वॾे मां वॾी उज़मा नेमत आ त नबी साईं जी ग़ुलामी आ, मोहम्मद करीम जी नौकरी आ। जंहिं साईं जी ग़ुलामीअ जे लाइ जंहिं साईं जी नौकरीअ जे लाइ उम्मती थियण जे लाइ नबीअ बि दुआऊं घुरंदा रहिया। हज़रत मूसा जहिड़ो नबी दुआ थो घुरे अल्लाह मजल उम्मत आमा चए थो मुंहिंजा अल्लाह साईं मांखे महिरबानी करे मोहम्मद करीम जो उम्मती बणायो। मांखे नबूवत वारे ताज ते एतिरी ख़ुशी न आहे जेतिरी सोणे नबी मोहम्मद करीम जी नौकरी ऐं ग़ुलामीअ में ख़ुशी नसीब थी। तफ़सीरनि में अचे थो त हर नबी पंहिंजे पंहिंजे दौरे नबूवत में अल्लाह खां टे टे दुआऊं घुरंदा रहिया। घणियूं? टे टे। नंबर पहिरें ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असां को नबूवत वारो ताज वापसि वठ, असांखे सोणे नबी मोहम्मद करीम जो उम्मती बणायो। ऐं ॿिए नंबर ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असांखे महिरबानी फरमाए जंहिं सोणे नबी मोहम्मद करीम जे सदके असांखे नबूवत नसीब फरमाई थी उन जो हिकु दफ़ो दीदार ऐं ज़ियारत ज़रूर कराइजे। जॾहिं पैदा करे मिठड़ो नबी मोहम्मद करीम असांखे ज़रूर उनखे साम्हूं आणिजां त असां उन जी ज़ियारत कयूं, असां उन जो दीदार कयूं। ऐं टे नंबर ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं जंहिं मोहम्मद करीम जे सदके असांखे नबी कयो थी, पैगंबर कयो थी, रसूल कयो थी, असांखे ज़रूर उन जी इमामत बि नसीब फरमाए ॾिया। ये नबी पाण दुआऊं घुरंदा रहिया। पर नबियनि जूं दुआऊं अल्लाह साईं ब कबूल कयूं, हिकिड़ी दुआ कबूल न थी। पहिरीं दुआ अल्लाह फरमायो मां तव्हांजी कबूल नथो कयां जो हाणे तव्हांखे मां नबूवत ॾिनी आहे, उम्मती तव्हीं नथा बणिजी सघो। बाक़ी ॿ दुआऊं जेके तव्हां घुरियूं न पोयूं त मिठड़े नबीअ जी ज़ियारत ऐं उन जी इमामत। का रात अहिड़ी आणींदुमि, को वक़्तु अहिड़ो आणींदुमि जो तव्हांखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी ज़ियारत बि कराईंदुमांव त उन जी इमामत बि नसीब फरमाईंदुमि। उहा राति मेराज वारी, जंहिं मेराज वारी राति जो ज़िक्र कंदे अल्लाह क़ुरान में फरमायो ओ फरमाए सुम्मा दना फददल्ला सुम्मा दना फददल्ला फकान काब कौसैन औ अदना। अञा वॾे आवाज़ सां उन मेराज वारी रात की अल्लाह बयान कंदे बि जाइ ते फरमायो
और फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। मेराज वाली रात नबी सैयद फरमायो जॾहिं मां बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में आयो, सारी मस्जिद भरी पई सोहणनि माण्हुनि सां। वाह जो हसीन चेहरा, वाह जो जमील चेहरा, सब दाढ़न सारन वारा, सब पटकन वारा। नबी सैयद फरमायो मां पुछा कि जिब्राइल अमीन खां, मनम या अखी ओ जिब्राइल अमीन, हे केर आहिनि? सोहणनि चेहरनि वारा, दाढ़न सारन वारा, पटकन वारा। चई साईं सब नबी आहिनि, सब पैगंबर आहिनि, सब रसूल आहिनि। तहांजे इस्तक़बाल जे लाइ, तहांजी ज़ियारत दीदार जे लाइ जमो कया विया आहिनि। हे ॾाढो आदम आ, हे ॾाढो नूह आ, हे हज़रत इब्राहिम आ, हे हज़रत इस्माइल आ, हे हज़रत ईसा आ, हे हज़रत ज़करिया आ, हे हज़रत उज़ैर आ। सारा नबी सवाल तहांजी ज़ियारत दीदार लाइ जमो कया विया आहिनि। साईं सभिनी सां मुलाक़ात कयो। नबी साईं फरमायो सभिनी सां मरहबा थी, सभिनी सां भाकुरबादम। ख़ुशीअ में सभिनी जे अखियुनि मां पाणी वहे पियो। साईं फरमायो मां मोहम्मद करीम भी पंहिंजनि अखियुनि मुबारकनि जो पाणी झले न सघियुमि। ख़ुशीअ में मां जे अखियुनि मुबारकनि मां भी पाणी हली पियो। सभिनी सां भाकुरबादा। साईं फरमायो मुलाक़ात थी, ख़बर ई न पई मुलाक़ात खां बाद में सब नबी, सब पैगंबर, सब रसूल सिफा ठाहे बीह रहिया। इमामत वारो मुसल्लो खाली छॾियो। नबी साईं फरमायो मां हैरान ऐं परेशान थी वियुमि, आख़िर इमामत वारो मुसल्लो छो खाली आहे? चयोमांसि ओ जिब्राइल अमीन, हे छा फ़लसफ़ो आहे? हीअ छा ॻाल्हि आहे? चई साईं ॻाल्हि इहा आहे, हे सब नबी, हे सब पैगंबर, हे सब रसूल अल्लाह खां दुआऊं घुरंदा रहिया असांखे मोहम्मद करीम जो उम्मती बणाए। अल्लाह उहा दुआ तिन्हनि जी क़बूल न कई। पोइ वरी इहा दुआ घुरंदा रहिया, अल्लाह से असांखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी ज़ियारत कराइजा। उहा दुआ हिननि जी पूरी थी वई जो दीदार थियनि। ऐं टी दुआ इहा हिननि घुरी त अल्लाह सोणे नबी मोहम्मद करीम जी इमामत नसीब फरमाइजा। ओ सोना साईं कदम या मोहम्मद कदम, ओ मिठड़ा मोहम्मद करीम मेहरबानी फरमाए अॻिते थी करे मुसल्ले ते भी नमाज़ पढ़ायो त हिन नबियनि जी दिल जी मुराद भी उहा पूरी थी पवे। सुभान अल्लाह। असांजो नबी अहिड़ो आहे जेको इमामुल अंबिया आहे। वॾे आवाज़ असांजो नबी अहिड़ो आहे जेको सरताजुल अंबिया आहे। असांजो अहिड़ो नबी आहे जेको ख़ातमुन नबीन आहे। फरमाइयो वला रसूल अल्लाह
वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबीय्यीन। अञा दिल जी मोहब्बत सां जो सुभान अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी आने तो बाद में कोई नबी नहीं। क़यामत जे सिज वणंदा आने तुझी नबुवत हल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। मुझा प्यारा नबी हाणे एक नंबर या गाल तुझी नबुवत क़यामत ताईं हल। बियो नंबर या गाल तो तू सभिनी जो नबी आ रुगी इंसान जो नबी नहीं। तू जिनन जो भी नबी आ। इन्ना समेना कुरान अजबा यहदी इलल रुश्द व मन्नाब वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा। ओ सोना नबी तू जानवरन जो भी नबी आ। तू किविलन जो भी नबी आ। तू माकोड़न जो भी नबी आ। तू सावारन जो भी नबी आ। बगैर सावारन जो भी नबी आ। ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो नबी साईं जॾहिं भी के रस्ते सां गुज़र कंदा हा कंहिं दग सां ईंदा हा तो जानवर निकरी ईंदा हा। नबी साईं खे सलाम चवंदा हा। शींहं बगड़ ढोरा ऐं बांदर उहे भी निकरी ईंदा हा। नबी साईं खे सलाम चवंदा हा। पर मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो बगैर साह वारा वण भी झुकी नबी साईं खे सलाम चवंदा हा। पत्थर भी नबी साईं खे सलाम चवंदा हा। ओ मुझा अज़ीज़ो साहबी वणंदा असां पाण वणन जा सलाम ॿुधंदासीं पत्थरन जा सलाम ॿुधंदासीं। नबी साईं उन्हनि खे जवाब भी ॾींदा सलाम जो आवाज़ ईंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। वण झुकी सलाम कम पत्थर झुकी सलाम कम। सारी दुनिया नबी साईं जी सलामी। मलाइक भी नबी साईं जा नौकर। हज़रत जिब्राइल अमीन जेको सभिनी मलाइकनि जो चीफ सरदार आहे वही नबी साईं जी गुलामी में जिंदगी गुजारे पान के माने मर्तबे वारो बनायो। जॾहिं भी नबी साईं जी जुती मुबारक ऊंधड़ी थी पवंदी त सेकण वारो हज़रत जिब्राइल अमीन पाण हूंदो हो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो असां वॾे मां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं। अल्लाह ताला तव्हां खे अहिड़ो नबी नसीब फरमायो आहे जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक
ओ मुझा प्यारा नबी जेकॾहिं मां अल्लाह तुझे पैदा करण जो इरादो न कया त जान ही न ठाया मां सिज चंडी पैदा न कया वल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा वक़द्दरहु मनाज़िल लितअलमू अदद अस्सिनीन वल ओ मुझा प्यारा नबी तोखे पैदा न कया त इंसान ही पैदा न कया तोखे पैदा न कया त मां अल्लाह जिन ही पैदा न कया तोखे पैदा न कया त मां अल्लाह जन्नत ही जन्म ही पैदा न कया मां जन्म में जन्नत जे लाइ पैदा कई आहे त जेको तोखे नाराज कंदो हुनखे जन्म जी बाहि मुशलाईंदोमांसि जेको तोखे राज़ी कंदो हुनखे जन्नत जे बंगलनि सोन जे बंगलनि जो वारिस कंदोमांसि वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। वाह जो अल्लाह साईं जो नबी साईं सां प्यार वॾो अल्लाह जो प्यारे नबी मोहम्मद करीम सां कुर्ब कुर्ब ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाई असांजे सोने नबी मोहम्मद करीम जो वॾो शान वॾो मर्तबो आहे वॾी इज़त वरफ़अना लक ज़िक्रक ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाई अल्लाह फरमाए मुझा प्यारा नबी तू तो मुझे एडो प्यारो जो मां अल्लाह साईं तोखे घुराए अर्श मुअल्ला ते पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार करायो मां पर तुंहिंजो इस्म मुबारक तुंहिंजो नालो मुबारक भी मुझे एडो प्यारो आहे जो मां अल्लाह जे तुझे नाले खे पंहिंजे नाले सां जोड़े छॾियो आहे कलमे में मुंहिंजो नालो तो तुझो नालो भी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुझा प्यारा नबी अज़ान में मुंहिंजो नालो तो तुझो नालो भी भांगो भांग तुझे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वही जो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुझा प्यारा नबी नमाज में मां अल्लाह जो नालो तो तुझो नालो भी अतहियात में हाँ सब दुरूद शरीफ तो ते पढ़ंदा रहंदा मां उहा नमाज ही न कबूलींदो जंहिंमें नमाज में दुरूद न आहे। ओ मुझा प्यारा नबी ओ मुझा सोना नबी तू मूंखे एडो प्यारो आहे जंहिं दुआ में तुझे मथों दुरूद नथो पढ़ियो वञे सलात नथी पढ़ी वञे उहा दुआ भी मां अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। ओ मुझा प्यारा नबी जंहिंजे दिल में तुंहिंजी मोहबत न आहे
वो दुनिया में भी तबाह बर्बाद आ, आखिरत में भी उनजे अज़ाब आ। जेको तोसां प्यार कंदो मां अल्लाह दुनिया में भी उनके आबाद कंदो आहियां, आखिरत में भी उनजा बेड़ा ही पार फरमाए छॾींदो आहियां।